नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी पारां 3 सालियानो कामरेड हैदर बख्श जतोई सोशलिस्ट स्कूल की तकरीब कोठाई वई। तकरीब में मुख्तलिफ मकतबा फ़िक्र ऐं सिविल सोसाइटी के नुमाइंदनि इस्लामाबाद खायल कुमार रशीद ऐं आसफा मवाद समेत ॼण शिरकत कई। उन मौके ते ख़िताब कंदे असद मुमताज़ रिड, आलिया बख्शल, जावेद राजभर ऐं ॿियनि चयो त जेसिताईं समाज में औरत खे आज़ादी नथी मिले समाज में तरक़ी मुमकिन नाहे। हुननि चयो त कारोकारी जी कुधी रस्मनि असांजे समाज खे पत्थर जे ज़माने खां बि वधीक बदतर बणायो आहे। शाह लतीफ़ असांजो रूहानी अॻवान आहे। मुक़ररनि चयो त सरमाएदारी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सरमाएदार तबिको पीढ़ल तबिके खे वधीक निपोड़े ऐं पाण खे मुस्तहकिम करे रहियो आहे। जेसिताईं अवाम खे पंहिंजा बुनियादी हक़ नथा मिलनि उन महल ताईं ख़ुशहाली नामुमकिन आहे। उन मौके ते टेबलोस ऐं क़ौमी गीत पेश कया विया।